सूबाई वज़ीर शोरशील इनाम मेमन जो चवड़ा है तो वफाकी हुकूमत सिंध के मनसूबन की राह में ईंदड़ रंड को ख़त्म कंदे मुकम्मल सरकार करे सिंध के सोलर ऐं विंड पावर मनसूबन की मुखालिफत बंद कई वञे। सिंध वटि मुल्क के तवनाई के बहरान में कढण लाइ केतिराई वसीला मौजूद आहिनि। वफाकी हुकूमत की पॉलिसियुनि सबब सिंध की तवनाई शोबे की तरक्की सख्त मुतासिर थी रही है। जेकॾहिं सिंध के उन्हनि जे वसीलनि मुताबिक़ इख्तियार ऐं सहूलतूं ॾिनियूं वञनि त तवनाई जे शोबे में इनकलाब आणे सघिजे थो। वक़्तु अची वियो आहे त स्टेक होल्डर्स माहिर ऐं पॉलिसी साज़ सूबे जी तवनाई ज़ख़ीरनि ऐं पाइदार तवनाई जे हल ते ॻाल्हाइनि। थर जे कोयले मां केतिरनि ई ॾहाकनि ताईं पाकिस्तान जी बिजली जूं ज़रूरतूं पूरियूं करे सघजनि थियूं। पंहिंजे जारी कयल बयान में सीनियर सूबाई वज़ीर शोरशील इनाम मेमन चयो त सिंध जो विंड कॉरिडोर फ़ाल आहे। केतिराई सोलर एनर्जी मनसूबा बि मुकमल थियण वारा आहिनि। नूरियाबाद पावर प्रोजेक्ट हिन वक़्तु कराची खे 100 मेगावाट बिजली फ़राहम करे पियो। कराची लाइ 2 नवनि सोलर पार्क्स जी रिथाबंदी कई पई वञे। हैदराबाद रीजन लाइ मांझनि में सोलर मनसूबो जोड़ियो पियो वञे। सखर ऐं लाड़काणे जे लाइ सोलर पार्क्स बि रिथाबंदी में आहिनि। सॼे सूबे में गैर क़ानूनी अदावतुनि ऐं हद दख़लनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई जारी आहे। तहरीक इंसाफ़ 90 ॾींहनि जी तहरीक जो ऐलान करे छॾियो। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो चवड़ा है त 90 ॾींहनि जी तहरीक शुरू थी चुकी आहे। असां हिन तहरीक में आड़िया पार कंदासीं। हुकूमत में रहूं या न रहूं इन सां फ़र्क़ नथो पवे, पर असां मुल्क जी कुंड कुछ में वेंदासीं ऐं अवाम खे मुतहरिक कंदासीं। PTI बानी पाण ते थींदड़ ज़ुल्मनि बावजूद पाकिस्तान जे लाइ ॻाल्हियूं करण लाइ तैयार आहे। PTI बानी क़ौम खे शऊर ॾिनो, हिन पाकिस्तान जी आज़ादी ऐं ख़ुदमुख्तियारी जी ॻाल्हि कई। असांजे ख़िलाफ़ हाणे बि कार्रवाई कयूं पियूं वञनि। PTI बानी ख़िलाफ़ केसिस में जान नाहे, इन लाइ न पिया हलाया वञनि। खैबर पख्तूनख्वा तरक्की कंदे पंजाब जूं हालतूं ॾिठियूं हूंदियूं। अली अमीन गंडापुर GT रोड ते सफ़र कंदे सुठो पंजाब ॾिठो हूंदो। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे पंजाब जी तरक्की मां सिखणु घुरिजे। पंजाब जी तरक्की ऐं ख़ुशहाली खे बाहि न लॻायो त असांखे जुल्से ते एतिराज़ नाहे। असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं त KP मां गंद कीअं साफ़ करे सघिजे थो। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस सदस्य चवड़ा है त अली अमीन गंडापुर क्लाशंकुफ बंदूकूं खणी ईंदो त उन जी इजाज़त नथी मिली सघे। कंहिंखे हंगामी या भंडवा जी इजाज़त न ॾिनी वेंदी। KP हुकूमत खे अवामी मसइलनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे। सियासत खे ज़ाती अना ऐं मुफ़ाद परस्ती खां बालातर रखियो वञे। सियासी मसइला सियासी तरीक़े सां हल कया वेंदा आहिनि। भारतीय आबी जारियत ख़िलाफ़ हिकु मज़बूत हिकमत अमली लाइ ख़ासि कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो। तरक्की ऐं रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो चवड़ा है त प्लानिंग कमीशन जी सरबराही में इंजीनियर्स ते बदल ख़ुसूसी कमेटी जोड़ी वेंदी। फेडरेशन ऑफ इंजीनियरिंग इंस्टीट्यूट ऑफ पाकिस्तान बि जोड़ी वेंदी ऐं समूरनि सूबनि जी मुशावरत सां भारतीय आबी जारियत खे मुंहुं ॾियण लाइ क़ौमी पॉलिसी जोड़ींदासीं। चइनी सूबनि जे इंजीनियर्स ते ॿधल कमेटी टेक्निकी मसइलनि जे हल लाइ तजवीज़ूं ॾींदी। इंजीनियर्स जे वफ़द सां मुलाक़ात में अहसन इक़बाल इंजीनियर्स लाइ लाहौर में क़ाइम इंजीनियर्स लाउंज जो इफ़्तिताह कयो। लाइन ऑफ कंट्रोल जे ॿिन्ही पासनि खां अॼु कश्मीरी अवाम 13 जुलाई 1931 जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करण लाइ शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हाए रहियो आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में रहंदड़ कश्मीरी रैलियूं जलसा जुलूस ऐं तक़रीबूं मुनक़िद करे रहिया आहिनि। कश्मीर जी आज़ादी वारी जदोजहद जे 22 अज़ीम शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कश्मीर जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवड़ा है त 22 अज़ीम कश्मीरनि ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करे तारीख़ रक़म कई। पाकिस्तान उन्हनि जी बहादुरी ऐं क़ुर्बानीनि खे सलाम पेश करे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवे थो यौम शुहदा कश्मीर उन्हनि अज़ीम क़ुर्बानीनि जी यादि ॾियारे थो जेके कश्मीरी अवाम हक़ ख़ुद इरादियत लाइ ॾिनियूं ऐं ॾेई रहियो आहे। पाकिस्तान हुकूमत कश्मीरी अवाम जी सियासी सिफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखंदी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी कश्मीर ते टियाकड़े जी आश अमन जो दरवाज़ो खोलियो, पर भारत जे इनकार उन जी जंगी ज़हनियत जो सबूत आहे। 13 जुलाई 1931 ते पंहिंजे रत जो नज़रानो पेश कंदड़ कश्मीरियुनि खे ख़राज तहसीन पेश करियूं था। वफ़ाक़ी घरू वज़ीर मौसम नक़वी जो बयान संदसि चवड़ा है त शहीदनि जे खून सां उथंदड़ आज़ादी जे ललकार खे बंदूक कैद या कर्फ्यू सां दॿाए नथो सघिजे। कश्मीरियुनि जी इहा ललकार नसलुनि ताईं ज़िंदा रहंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो श्रीनगर सानह जी वरसी ते पैगाम। डोगरा राज हथा शहीद थियल
22 कश्मीरियुनि खे ख़राज अक़ीदत पेश। बिलावल भुट्टो जरदारी जो चवणु आहे त शहीदनि जे रत ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ मज़ाहमत जी हिकु लाज़वाल दास्तां रक़म कई। श्रीनगर सेंट्रल जेल साम्हूं 22 कश्मीरियुनि हिकु अज़ीम मक़सद लाइ पंहिंजी जानुनि जो नज़रानो पेश कयो। 13 जुलाई जो ही ॾींहुं हर कश्मीरी जी दिल में ज़िंदा है। पीपी कायदे आवाम शहीद भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जे मंशूर मुताबिक़ कश्मीरियुनि जी आज़ादी वारी जदोजहद में हमेशा कुल्लू कुल्हे में मिलाए बीठी आहे। आलमी बिरादरी खे कश्मीरियुनि खे इंसाफ़, वक़ार ऐं आज़ादी ॾियारण में पंहिंजो असराइतो किरदारु अदा करणो पवंदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कश्मीर के शहीदन के दिहाड़े ते पैगाम संदसि चवणु आहे त 13 जुलाई 1931 ते डोगरा राज कश्मीरियुनि जो नाहक रत वहायो। तारीख़ कश्मीरियुनि जी कुर्बानियुनि खे कॾहिं फरामोश न कंदी। कश्मीरियुनि जी तारीख़ जदोजहद सां भरियल आहे। कश्मीर में आज़ादी जो सिज ज़रूर उभरंदो। मोदी सरकार कश्मीरियुनि मथां ज़ुल्मनि जी इंतिहा करे छॾी आहे। कश्मीर मसइले जो वाहिद हल गॾियल क़ौमुनि जे ठहिराउ ज़रिए ई मुमकिन आहे। असां कश्मीर जे लाइ रत जो आख़िरी फुड़ो बि ॾींदासीं। 13 जुलाई 1931 ते आज़ान मुकमल करण लाइ 22 कश्मीरियुनि जानूं ॾिनियूं। कश्मीरियुनि मौत खे अखियुनि में विझी ॾिठो पर कंधु न झुकायो। आज़ादी जी जदोजहद हर कश्मीरी जे दिल जी धड़कन आहे। कश्मीरियुनि जूं कुर्बानियूं रंग लाहींदियूं। कश्मीरी अॻवाड़ ऐं हुर्रियत अॻवाड़ यासीन मलिक जी घरवारी मिसाल मलिक जो बयान। पीपुल्स पार्टी के नौजवान अगवाड़ रावल शर्जील मेमन जी ज़िले काउंसिल हैदराबाद में आवाम से मुलाकात। रावल शर्जील मेमन हैदराबाद शहर के मुख्तलिफ़ इलाइक़नि ऐं सूबाई तक PA सेक्टर जी आवाम जा मसला ॿुधा। शेरिन PP अगवाड़ रावल शर्जील मेमन खे पंहिंजा मसला ॿुधाया। रावल शर्जील मेमन आवाम जे मसइलनि जे हल लाइ लाॻापियल अमलदारनि खे हिदायतूं जारी कयूं और मौक़े ते चूंडियल नुमाइंदा ऐं मुख़्तलिफ़ खातनि जा ऑफिसर पिणु मौजूद हुआ। रावल शर्जील मेमन सां IBA टेस्ट पास औरत उम्मीदवारनि भी मुलाकात करे ऑफर ऑर्डर न मिलण जूं शिकायतूं कयूं। उम्मीदवारनि ॿुधायो त असां जूं 50 मार्कूं आहिनि, पोइ बि वेटिंग में रखियो वियो आहे। ऑफर ऑर्डर न पिया ॾिना वञनि। PP अगवाड़ रावल शर्जील मेमन उम्मीदवारनि खे सूबाई वज़ीर सरदार शाह सां मुलाकात कराए मसइलो हल करण जी जो यकीन ॾियारायो। रावल शर्जील मेमन जो चवणु आहे त हैदराबाद जी आवाम जा मसला हल करण जी भरपूर कोशिश कंदासीं। हैदराबाद असां सभिनी जो आहे। असां हमेशा हैदराबाद जी ख़िदमत कई आहे। सिंधड़ी थाणे अंदर गिरफ़्तार जवाबदार जी टिकटॉक ठाहिण वारी वीडियो वायरल। मंशियात केस में गिरफ़्तार सुलेमान शर जी हथकड़ियुनि समेत टिकटॉक वारी वीडियो वायरल थी वई। जवाबदार जी वीडियो में धमकी जे मौज़ू ते ठहियल गानो लॻल आहे। SSP मीरपुर ख़ासि नोटिस वठंदे पुलिस अहलकार असद अली खे मुअतल करे छॾियो। DSP खे मामले जी जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। मॉनसून बरसातुनि दौरान 26 जून खां 12 जुलाई ताईं सॼे मुल्क में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 49 ॿारनि समेत 104 शहरी फ़ौत ऐं 200 ज़ख़्मी थिया। हिन वक़्त ताईं 413 घर तबाह थिया ऐं जानवर बि मरी विया। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी बरसातुनि ऐं ॿोड़ सां थियल तबाही, माली ऐं जानी नुक़सान जी रिपोर्ट जारी करे छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मॉनसून बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 6 ॼणा फ़ौत ऐं 15 ज़ख़्मी थी पिया। सभ खां वधीक नुक़सान फ्लैश फ्लडिंग सबबि थियो आहे। ऐं सिंधु दरिया में गुडू बैराज खां पोइ सिखर बैराज वटि नंढी ॿोॾि जा इम्कान वधी विया। गुडू बैराज वटि मथां वेकिरो 3,42,093 ऐं हेठां वेकिरो 3,05,957 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वेकिरो 2,60,626 ऐं हेठां वेकिरो 2,07,426 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटरी बैराज वटि मथां वेकिरो 68,903 ऐं हेठां वेकिरो 26,045 क्यूसिक रिकॉर्ड।